कादिर जीलानी बे पंहिंजो मटो पाण लगो पयो आ। दिल थी चवे इल्म जे हैसियत में हिकड़ो दफो तू बि सुणे अब्दुल कादिर जीलानी दे हल, मां बि तोसां गॾिजी हला, हली को ते मकालिमो कर, उते हली को सवालो जवाब कर, ता त तोखे ख़बर पवे त तुंहिंजो इल्म केतिरो आ, अब्दुल कादिर जीलानी जो इल्म केतिरो आ। हाफिज इब्ने जोजी उन पंहिंजे दोस्त सां गॾिजी करे सुणे अब्दुल कादिर जीलानी जे दरबार में थो अचे। सुणे अब्दुल कादिर जीलानी जो मामूल छा हूंदो हुयो, ओ यारी करण वारा, सुणे अब्दुल कादिर जीलानी सां प्यार करण वारा, महबूबे सुभानी जे जिंदगी दे निहार। सदन जो मामूल हूंदो हुयो, फजर जी नमाज पढ़ी करे अल्लाह जे कुरान करीम जो तफसीर वेही पढ़ाईंदा हुया, ता तब पहरी जे नमाज जो टाइम थी वेंदो हुयो। हाफिज इब्ने जोजी वेठो आ, सोने अब्दुल कादिर जीलानी कुरान करीम जी हिकड़ी आयत तिलावत करे, हिकड़ो तफसीर बुधायो, इब्ने जोजी कंधलो ॾियो, ॿियो तफसीर कंधलो ॾे, 3 4 5 6 7 8 9 10 जेडी मल 10 तफसीर सुने अब्दुल कादिर जीलानी बुधाया, इब्ने जोजी कंधलो ॾींदो रहियो। महबूबे सुभानी 11 तफसीर शुरू कयो, 12 इब्ने जोजी ॾिसंदो रहियो, 40 तफसीर सुने अब्दुल कादिर जीलानी बुधाया। इब्ने जोजी दाह कई, ओ सुना अब्दुल कादिर जीलानी मूं बस कई। महबूबे सुभानी निहारे फरमायो, ही त अञा काला अञा हाल को ॿियो आ। एतरी अल्लाह जे ज़ात उन महबूबे सुभानी के इल्मी बसीरत अता फरमाई, ऐं उन जो मुरीद सदाइण वारो पक्को मुरीद हा सोने अब्दुल कादिर जीलानी जो। नमाज को न पढ़ो, वेठो जो सुड़ो दस्तगीर भेज, दस्तगीर बस वेठो आ। खुदा जा बाना न इए न कर, अल्लाह जो कुरान तुझे यादो आ, मुस्तफा करीम जो फरमान तुझे यादो आ, मुझे सुने पीरन जे पीर जी जिंदगी तुझे यादो आ। जैसा प्यार हूंदो आ उन जे हिक हिक अदा सां भी प्यार हूंदो आ। सुने अब्दुल कादिर जीलानी जी यारी करण वारा, तुझे मुझे यारी जी अब्दुल कादिर जीलानी के जरूरत नाहे, तुझे मुझे देगिन जी उनके जरूरत नाहे, पर जे करे सच्चो मुरीद अल्लाह जे दरबार में सर्ब सुजूद हुजे, अल्लाह जे मखलूक जी खिदमत करे, मुझो रब भी राजी थींदो, मदीने जो महबूब भी राजी थींदो। सुनो अब्दुल कादिर जीलानी घोट भी उन खां राजी रहंदो। अमली जिंदगी में कदम उदा मुझा जानी, रुगी हिन पेट के लालू खेठ न बना, अल्लाह जे ज़ात तोखे रुगी खाइण ला, सुम्हण ला ऐं चोड़ण ला कोन बनायो आ मुझा जानी। मुझे करीम रब तोखे हिन मखलूक जा नज़ारा करण जे ला बनायो आ। मुझो रब तो चवे, ऐं मुझा बाना जन शैन सां तू थो प्यार करी, ये त मां रब पैदा ई तुझे ला कयूं, तू इन्हनि सां प्यार छो थो करी। जेके दुनिया में शयूं बंगला गाड़ियूं माड़ियूं फसल फ्रूट जेकी कुछ मां अल्लाह बनायो आ, सब कुछ मां रब तुझे ला बनायो आ, पर ए मुझा बाना तोखे मां करीम रब पंहिंजे याद ला बनायो आ। ऐ मुझा बाना तू मां अल्लाह जो थी वन, ये सजी कायनात मां अल्लाह तुझी गुलाम करे दई छड़ी दो से, जंगलन में हुजी जबलन में हुजी, बल्कि अञा सादो मिसाल दिया। रब चवे तो जय अब्दुल कादिर जीलानी सां प्यार तो करी, निहारी छो न थो। 91 साल अब्दुल कादिर जीलानी इन फर्श ते अल्लाह जे इश्क में गुजारिया, मदीने जे महबूब जे शरीयत जो इत्तिबा कंदे गुजारिया। हज़ारे साल गुजरी वया,
हर ईंदड़ ज़माने में अब्दुल कादिर जीलानी जा गुलाम दीवाना वधन पिया या खुटन पिया? जवाब ॾियो। छो पिया वधन? छो पिया वधन? इहो अल्लाह जो फ़ैसिलो आहे त जेको मुंहिंजो थी वेंदो आहे मां अल्लाह उन जो थी वेंदो हां, ऐं जॾहिं मां अल्लाह उन जो थींदो हां त मां अर्शन ते रब ऐलान कराईंदो हां, जिब्रील जी रब्बे जलील फलाणे बाने सां मां रब प्यार थो कयां, तू भी उन सां प्यार कर, ऐं ज़मीन ते ऐलान कर त हिन सां रब प्यार थो करे। अर्शी मखलूक भी उन सां प्यार करे त फर्शी मखलूक भी उन सां प्यार करे। जॾहिं न खुदा जो प्यार नसीब थींदो आहे। नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे, हज़रत बिलाल ॿुधो अथव? हज़रत बिलाल हबशी, हज़रत बिलाल हबशीअ जे मथां जंहिं वक़्त में मौत जी घड़ी थी अचे, अजीब मंज़र आहे। हज़रत बिलाल जूं तव्हां मके जूं कहाणियूं ॿुधियूं हल, हज़रत बिलाल हबशी सुणे जो तव्हां मके जो मंज़र ॿुधो आहे, उमैया जा अज़ाब ॾियण तव्हां ॿुधा हल, उमैया जूं तकलीफ़ूं ॾियण ॿुधियूं हल, पर सुणे बिलाल जी इहा ॻाल्हि बि ॿुधो। सुणो बिलाल मदीने में न रही सघियो, दीवारनि ॾे निहारे रोए, गलनि ॾे निहारे रोए, रोई चवे थो उन मदीने में कीअं घुमा जंहिं मदीने में दीद दीद सां मुस्तफ़ा आॾो हूंदो हुयो। हाणे मुंहिंजो महबूब मां दीवारनि में कीअं ॾिसां, गलनि में कीअं ॾिसां, इन गलनि में कीअं हला, मदीनो छॾे वञी हबश में पंहिंजे अबाणे ॻोठ में पहुचंदो आहे। साल पूरो गुज़री वियो, रात जो मुझे मुस्तफा फरमा बिलाल साल गुजरी वियो थई, मुझे मदीने छो न आयो हई? मुझो मुस्तफा हिक हिक खे ॾिसी भी रहियो आहे, हिक हिक खे ॿुधी भी रहियो आहे। याद रखो मुंहिंजा दोस्तो, ॻोठ नूर मोहम्मद जे कुबा अदा उस्ताद मोहम्मद मूसा कुंभर जे इन महबूब जे मीलाद जे दावत में अचण वारो अकीदो असांखे रब अज़ीम नसीब कयो आहे, पर दुआ कयो शरन अकीदे तरफ़ हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। असांजो अकीदो रुॻी ॿियनि खे ॿुधाइण जे लाइ वॾो आहे, खास करे असां मौलवी आऊं पंहिंजी ॻाल्हि कयां, ॿिया भला हन नेक हन, अल्लाह उन्हनि खे सलामत रखे। ॿियनि खे ॿुधाइण लाइ असां वटि वॾियूं ॻाल्हियूं हूंदियूं हन, पर पंहिंजी ज़िंदगी में कोन सोचींदा आहियूं त ॿियनि खे ॿुधायूं था त महबूब सुभाणीअ खां मुरीद परे कोन्हे, असां खां बि त महबूब सुभाणी परे कोन्हे न। ॿियनि खे ॿुधायूं था त मदीने जे मीर खां तोखां परे कोन्हे, पाण खे बि त सोचणु घुर्जे त तोखां वरी मदीने जो साईं परे आहे न। यादि रखो मुंहिंजा दोस्त, अल्लाह ताला कुरान करीम में खोले फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू लिम तक़ूलून मा ला तफ़अलून, ऐ ईमान वारो जेको चओ था उहो कयो बि, जेकॾहिं चवंदव हिकिड़ो कंदव ॿियो, दुनिया खे ख़बर न पए त न पए, तव्हांजो रब सभु कुझु ॼाणी रहियो आहे, ऐं उन रब खां कोई ॻुझो कोन्हे। अल्लाह फरमाए थो, इज़त तुंहिंजी मां रब तॾहिं वधाईंदुसि जेको चवी उहो पहिरीं पाण कर, त मां रब सुहिणो तो ते राज़ी थी पवां। अज़ीज़ाने मन, मुझे सुने नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो जीअं रात जो ख्वाब में थो ॾिसे त महबूबन करीमन अलैहिस्सलातु वस्सलाम मूंखे फरमाइनि था, बिलाल जी मुंहिंजा महबूब छो नथो मदीने अची? उन जो उन महिल उथंदो आहे, बचड़नि खे चवंदो आहे, ज़ाल खे चवंदो आहे, मूंखे महबूब सॾड़ो कयो आहे, मां हाणे जो हाणे मदीने थो वञा। रात जे पेट में पंहिंजो वतन छॾींदो आहे, महबूब जे मुल्क ॾे ईंदो आहे। जीअं सुहिणो बिलाल मदीने तैयब में पहुतो, गलनि घटनि में ख़बर पइजी वई त बिलाल आयो आहे।
चैनी तरफन का बिलाल बिलाल जो आवाज आयो सहाबा डोड़दा आया ओ सुना बिलाल अज उहो आज़ान बुधा जेको मुझे मुस्तफा करीम जे साम्हूं पढ़ंदो होए अज आज़ान बुधा त असां उहे सिकूं लाहियो हज़रत बिलाल रोंदो आ चवंदो आ मदीने जा दीवानो मूंसां इहो सवाल न कयो मां बिलाल आज़ान ॾेई कोन सघंदुसि जॾहिं बिलाल जवाब ॾिनो मदीने जा मर्द औरतूं इन इंतज़ार में त बिलाल जो आवाज़ ॿुधी उहो ज़मानो अखियुनि जे आॾो आणियो ज़ारो कतार महिनतूं रोई चवनि था बिलाल अज़ान ॾे बिलाल जवाब ॾिनो सभई गॾिजी इमाम हुसैन लजपाल वटाया सुहिणा बिलाल ॿियनि जो चवण मोटाईंदो पर तो हुसैन खे जवाब कोन ॾींदो। हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त बिलाल एतिरो मुंहिंजे लजपाल इमाम हसन ऐं हुसैन सां प्यार कंदो हुयो जो उन जी ॻाल्हि कहिड़ी करी। इमाम हुसैन पाक फरमायो ऐ बिलाल मुझे मुस्तफा जा दीवाना अज अज़ान त ॿुधा अंदाज़ो लॻाए मुसलमान अंदाज़ो लगा तुझे रुगी अब्बे जी न्याणी ईंदी आहे त उन न्याणीअ खे ॾिसी अब्बो यादि अचे वेंदो आहे अमड़ दुनिया छॾे वेंदी आहे भाउ ईंदो आहे त भाउ खे गिराटी पाए माण्हू ओछ गरु ॾींदो आहे अमड़ यादि अचे वेंदी आहे। मदीने वारनि जो उन महिल हाल छा हूंदो जेॾी महिल हज़रत बिलाल आयो इमाम हुसैन लजपाल पाक फरमायो ऐ बिलाल अॼु उहो अज़ान ॿुधा जेको मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे साम्हूं ॾींदो है। बिलाल मजबूर थी वियो अज़ान चवण जे लाइ जे वक्त में बिलाल अज़ान शुरू कयो अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह मुझे मुस्तफा जो नालो वठंदो वयो बेहोश थी जमीन ते किरी पयो बर्दाश्त न करे सघे। मुझा दोस्तों हुजूर जो इश्क इनके चइबो आहे हुजूर जो प्यार इनके चइबो आहे जो मुझे महबूब जो इस्म जीअं उन जे लबन ते आयो बर्दाश्त न करे सघियो। मदीने में उहा घड़ी ईअं महसूस पई थिए ॼण हाणे हाणे उहा घड़ी पहुची वई आहे जो मदीने जे गलिन मां घटिन मां ईअं मुंहिंजा दोस्त अखियुनि मां ॻोढ़ा पिया करनि ॼण मींहुं वसण ऐं बरसात वसण शुरू थी वई आहे। ओ हज़रत बिलाल सुनो जंहिं वक्त में जिंदगी जी आखिरी घड़ी आई उन खां पहिरीं हज़रत बिलाल पंहिंजे बिस्तरे ते रोई रहियो हुयो। उन जी घरवारी भाकुरड़ो पाए चवे थी ओ मुंहिंजा घोट बिलाल तुझे अखिड़िन में अॼु लुड़क छा जेला बस अञा एतिरो ज़ाल पुछी बस कयो। हज़रत बिलाल यकदम उथी पंहिंजा लुड़क उघी ऐं ख़ुशीअ में जीअं नचण शुरू कबो आहे अहिड़ो अंदाज़ जशन वारो ख़ुशीअ वारो मरहबा मरहबा अजीब अंदाज़ सां ॻाल्हियूं करण लॻो। ज़ाल चवे थी सुहिणा ही छा थो करी चवे थो मुबारक थई मूंखे महबूब जो कासिद वठण आयो आ मां पंहिंजे महबूब ॾे थो वञा हाणे ख़ुशी न कयां त ॿियो छा कयां। सोच मुसलमान तू असां मौत खां केॾो डिॼंदा हूं ख़बर ते छो डिॼंदा हूं इन करे डिॼंदा हूं जो अॻियों जे लाइ तो असां कुझु तयारु कोन कयो आहे
डिजंदो माण्हू उन सफ़र खां आहे जंहिं सफ़र जी ख़बर न हूंदी आहे। डिजंदो माण्हू उन सफ़र खां आहे जंहिं सफ़र जे लाइ सामान तयारु न हूंदो आहे। जेकॾहिं ख़बर आहे त अॻिलो सफ़र मुंहिंजो नवाब शाह जो आहे, उते घर मुंहिंजो ठहियो पियो आहे, नवाब शाह वञा थो, गाॾी मुंहिंजे लाइ तयारु बीठी आहे, उते मुंहिंजो बैंक में बैलेंस खोड़ पियो आहे, ॾे ख़बर मुर्की वेंदो या रोई वेंदो? जवाब ॾे अदा, जवाब दे मिठा। ओ मुझा सोहना, ओ मुझा मुसलमान भा, अखियूं खोल, ये जिंदगी मुसाफिर हई, मुसाफिर हिन दुनिया में मुसाफिर थी रही यार, मुसाफिर थी आयो हई, मुसाफिर थी रह। इहा तुझी मुझी आफियत इन में आ त मुसाफिर के मुसाफिर थी रहण घुर्जे। मुसाफिर कदहिं मालिक को न थींदो आ। जेकॾहिं तो वटि को रात जो मुसाफिर अचे, रुगी हिकड़ी ॻाल्हि अहिड़ी करे जेका तूं मालिक कंदे त खिली चवंदेसि म्या पंहिंजे औकात में रहो, मुसाफिर थी आयो हई, तू भी हिन दुनिया में यार मुसाफिर थी आयो हई। ख़बर ई कोन्हे का त केतिरनि घड़ियुनि जो केतिरनि कलाकनि या हा तुंहिंजो मुंहिंजो असली घर आहे उहो काथे आहे? चओ क़बर में। काथे घर आहे? उन घर जे लाइ तयारी कर मुंहिंजा जानी, उन घर जे लाइ तयारी कर, अहिड़ी तयारी कर जीअं मुंहिंजे हज़रत बिलाल मुर्की पंहिंजे घर वारीअ खे थो चवे त मां मुर्का छो न। ज़ाल रोई चवेसि थी त मुंहिंजे महबूब जा दीवाना तुंहिंजे करे जेका नूर जी बारिश वसंदी आ, तुंहिंजे वञण सां मुंहिंजो छा थींदो? चवे थो मूंसां गॾु तूं बि मुर्क मां ॾिसी रहियो हां। मुस्तफ़ा जो दीवानो पैगाम खणी आयो आ, उहो पंहिंजो कमु पूरो करे। मुंहिंजो मुस्तफ़ा अकेलो न ईंदो, पंहिंजे ग़ुलाम खे यारनि सां गॾु वठण मुंहिंजो मुस्तफ़ा ईंदो। ओ मुसलमान, इन जिंदगीअ जे मौत खे, इन मौत खे ईअं ख़ुशी सम्झ जीअं न माण्हू घोट थींदो आहे, ख़ुशि थी वेंदो आहे त मूंखे पंहिंजे कुंवार सां मिलणो आहे। जी मुंहिंजा जानी, तॾहिं माण्हू ख़ुशि थींदो आहे जो हुनखे ख़बर आहे त अॻियों मुंहिंजी कुंवार मुंहिंजे ख़ुशियुनि जो खज़ानो खयो वेठी आहे। पंहिंजे क़बर खे अहिड़ो सुहिणो बना, पंहिंजे क़बर खे अहिड़ो तयारु कर जो मौत साम्हूं ॾिसी त तोखे ख़ुशी थिए त मां पंहिंजे कुंवार सां मिलण थो वञा, मां सुकून जी निंड सुम्हण थो वञा। छो त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा फरमायो त हीअ दुनिया मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे, मोमिन जे लाइ क़ैद खानो आहे। क़ैद में केरु ख़ुशि हूंदो? को बेवकूफ़ ई ख़ुशि थी सघे थो। इन क़ैद खाने मां आज़ाद तॾहिं माण्हू थींदो जॾहिं पहिरों क़दम क़बर में पहुचंदो। अच त हिन क़ैद खाने मां आज़ाद थियण जे लाइ ऐं पंहिंजे अॻे सफ़र के सुहिणो करण जे लाइ अहिड़ो बनायूं जो हज़रत इज़राइल अचे त मुर्की चौंसि यार मिंट कर, अल्लाह अल्लाह। मदीने जे साईं फरमायो, मदीने जे महबूब फरमायो, मोमिन जे मथां जॾहिं मौत जी घड़ी ईंदी आहे त उहो मोमिन जंहिं वक़्त में इज़राइल हुन जो रूह परवाज़ कंदो आहे, दम हुन जो कढंदो आहे, हुन जो रूह जिस्म खां अलॻि थी करे हक़ीक़ी पंहिंजे मंज़िल जे तरफ़ रवां दवा थींदो आहे त 500 मलाइक गुलदस्ता खणी ईंदा आहिनि, यार मुबारक थई पंहिंजे मंज़िल जे तरफ़ हली रहियो आहे। कहदे ईंदा आहिनि, या अय्यतुहन नफ्सुल मुतमइन्ना इरजिई इला रब्बिकी रादियतम मरदिया मूतू क़ब्ल अन तमूतू थी। इहा ॻाल्हि सवली आहे। पंहिंजे नफ्स खे मुंहिंजा दोस्त ईअं मार, ग़रीबनि जी ख़िदमत कर, यतीमनि जी वाहर कर, बेसहारनि जो सहारो थी, कंहिंजी शइ खे हथ न ला, कूड़ न हण, धोखो न कर। भला सभु कुझु नथो करे सघी त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जो हिकिड़ो रुगी फरमान यादि कर जेको मदीने जे साईं फरमायो त जेकॾहिं चाही थो त अल्लाह बिना हिसाब जे मूंखे जन्नत अता फरमाए। हिन दिल जे कोठीअ खे हिन पूरी काइनात जे लाइ साफ़ करे छॾे, तोला जन्नत जो रस्तो मुंहिंजो करीम रब साफ़ करे छॾींदो।
ॾाढी सवली आहे जन्नत। केर थो चवे त जन्नत ॾुखी आहे? दुनिया वारी मासी जन्नत ॾुखी आहे, लेकिन अल्लाह जी ॾिनल जन्नत ॾाढी सवली आहे। मौला अली मुश्किल कुशा शेरे खुदा करम अल्लाह वजहुल करीम फरमाइन था, हिकिड़ो कदम रखो नफ्स ते, ॿियो कदम सिधो जन्नत में यार। बस इहा मंज़िल थई जन्नत जी। अच त सुझंदे पंहिंजी सुजागी कयूं सोना। मरण हक़ आहे, मरण हक़ आहे। केर बि हुजे दुनिया जे अंदर अल्लाह जे ज़ात ते इख्तलाफ आ, अल्लाह जे नबीअ ते माण्हुनि जो इख्तलाफ आ। मुझे सुणे नबीअ खे खातमुन नबियीन वल मुरसलीन न सॾण वारनि जो इख्तलाफ आ, अल्लाह जे वहदानियत ते इख्तलाफ आ, लेकिन मौत ते कंहिंजो बि इख्तलाफ कोन्हे। सभई चवनि था त मौत अचणो आ, सभु चवनि था त मौत अचणो आहे, इन दुनिया खे छॾणो आहे। त ओ मुंहिंजा यार, अच त पोइ उन सफ़र जी तयारी कयूं जंहिं सफ़र में तो असांखे घणो टाइम रहणो आहे। अच त अहिड़ी तयारी कयूं, अच त अहिड़ी तयारी कयूं जो जेॾी महिल हज़रत इज़राइल अचे मुर्की चऊंसि यार देर छो थो करी, छो त मुंहिंजा दोस्त गिलबो कंहिंखे आहे, गिलबो कंहिंखे आहे। छो जेको ईंदो नाहे, जेको अॻे ई तयार वेठो हूंदो आहे, ॾे ख़बर उनखे इज़त सां वठी वञिबो या गिले वठी वञिबो? जवाब त ॾे यार, कुझु त ॻाल्हाए। जेको अॻे ई तयार वेठो आहे त मां त इंतज़ार में आहियां, उनखे चइबो आहे इज़त सां हली आहे। ऐं जेको चवंदो ईअं न कर, कुझु ढर ॾे, कुझु ढर ॾे, विझी रस हल हेॾे काॾे तो ढर वठी। त मुंहिंजा दोस्त अचो त असां ऐं तव्हां अल्लाह जे महबूब जे ॾिनल पैगाम खे सम्झूं ऐं हिन दिलड़ीअ खे सम्झायूं त चरी मुसाफ़िर थी आई, मुसाफ़िर थी रह। हज़रत बिलाल पंहिंजे घरवारीअ खे चयो त रो न, नाराज न थी, मूंसां गॾु ख़ुशी कर, मां पंहिंजे महबूब जो मेहमान थियण थो वञा। सलात सल्लल्लाहु, जागो था पोइ दिल लबड़ा खोलियो न। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझो करीम मुस्तफ़ा हिक हिक आशिक खे सुञाणंदो आ, हिक हिक आशिक खे ॼाणंदो आ। बस ऐ नूर मोहम्मद कुब्बा में उस्ताद मोहम्मद मूसा कुंभर जे मीलाद शरीफ जे दावत में अचण वारा रुगी दिल जो इरादो यकीन पक्को कर त मुझो मुस्तफ़ा मुखां दूर नाहे, त यकीनन मुझो मुस्तफ़ा तोखां दूर नाहे। चवी त अञा खोले चवां, काथे यमन काथे मदीनो, काथे यमन काथे मदीनो, हुजूर जो दीवानो काथे वेठो आ? चो मदीने में न यमन में वेठो आ। काथे वेठो आ? ॻाल्हाए काथे वेठो आ? कॾहिं बि हुजूर जे दरबार में कोन आयो आ। पंहिंजे ॻोठ नाबीन जी जल अमड़ जी ख़िदमत कंदो आ, पंहिंजे अमड़ तां घोर घोर वेंदो आ, ख़िदमत अम्मा जी कंदो आ। दिल मुझे मुस्तफ़ा खे ॾेई वेठो आ। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हमेशा जे लाइ पंहिंजे जी जल अमड़ जे आॾो हिकिड़ो ई सवाल कंदो आ, ओ मुंहिंजी अम्मा, ओ मुंहिंजी जीजा, इजाज़त ॾे हिकिड़ो दफ़ो मदीने वञी सुणे महबूब मुस्तफ़ा जो दीदारो करे अचां। अमड़ सदाई चवंदी आ, बच्चा उवैस जी मुझी अम्मा, बच्चा तुझी मां जी जल नाबीन हां। मुझा बचड़ा तू जे करे मदीने वञी तोखे कुछ थी वञे त मां नाबीन जो केर थींदो? मूंखे खाराईंदो प्यारींदो केर? मूंखे उथारींदो वेहारींदो केर? मुंहिंजूं ज़रूरतूं केर पूरियूं कंदो? बस अमड़ इएं चवंदी आ,
अंदर में इश्क जा बठा बरदा दाह मदीने वञण जी आ इरादो मदीने वञण जो आ सवाल मदीने वञण जो आ पर जैसे अम्मा राजी नथी थे त जी जल जे कदमन मां निकरण जे ला तैयार नाहे हेडा जी जल अमड़ जे हुकूमत सोहणीअ जी जल अमड़ जे खिदमत में वेठो आ ओडा मदीने पाक में मुझो मदीने जो महबूब अबू बकर मुझे मुस्तफा सा गड्डा उमर सुनो मुझे मुस्तफा सा गड्डा उस्मान सुनो मुझे मुस्तफा सा गड्डा हैदर करार मुझे मुस्तफा सा गड्डा सलमान फारसी मुझे महबूब सा गड्डा बिलाल हुजूर जा दीवाना गड सबई मस्ताना हुजूर जा गड मुझो मदीने जो साईं सिंधी में समझाया त जीअं ही बटण मोहिन जेको वास्कोटीअ जा खोलिया हबीबन पांजे कमीस जा मुझा दोस्त हीअं कुशादो करे यमन दे निहारे थधो साह मुझे मुस्तफा भरे पाण फरमायूं त यमन जे शहर मां मुस्तफा के अल्लाह जे आशिक जे इश्क जी खुशबू अची रही आ केर थो चवे त मुस्तफा दूर आ जवाब दे अदा केर थो चवे त मुझो महबूब दूर आ मुझो महबूब दूर नाहे तो पाण खे पाण हुजूर खां दूर कयो आ मुझो अल्लाह दूर नाहे न मुझो खुदा तो खां परे आ न मुझो महबूब मुस्तफा तो खां परे आ मुझा दोस्त अच त तू असां पंहिंजे पाण खे संभालियो अल्लाह जो कुरान भी चवे वहुव माकुम ओ तवां सां गड्डा मदीने जो महबूब सल्लल्लाहु अलैहि वाली वसल्लम वेठो मदीने में आ हजरत उवैस वेठो जी जल अमड़ जे खिदमत में काथे आ यमन में वेठो आ मुझो मुस्तफा तो फरमाए मुखे अल्लाह जे आशिक जी इश्क जी खुशबू अची रही आ या रसूल अल्लाह सहाबा न सहाबा जो कम हुजूर काब राज जी थोड़ी गाल कल सहाबा जी जुस्तजू होंदी आ त इहा गाल खुले त खबर पवे आशिकन खे त महबूब केड़ो राज पिया खोली या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ई केरो आशिका जेको वेठो यमन में आ जंहिंजी खुशबू जी गाल मुझो मुस्तफा करे रहियो आ केर तो गाल करे जुमले दे गौर कजा जुमले दे निहार जा खुशबू हुजूर फरमायो उन हुजूर फरमायो जंहिंजे बदन जे पघर जो हिकड़ो कतरो हुजूर जे पसीने जो हिकड़ो कतरो हुजूर जी गुलामियाणी बांधड़ी उन जे न्याणी जी शादी आ न्याणी चवे थी अम्मा खुशबू जो इंतजाम चवे थी हा मुझी अम्मा इंतजार थी करे महबूब जे पसीने जो हिकड़ो कतरो मिली थो वञेस खणी पंहिंजे न्याणीअ खे खुशबू तो रहण दिया उन जे पूरन सतन पीढ़न जे पघर मां कॾहिं खुशबू खत्म कान थी उन मुझे खुशबूदार करीम मुस्तफा जंहिंजा सहाबा खुद फरमाइन था त हबीबन के मदीने में न ॾिसी पुछंदा कोन हुयासीं त मुस्तफा काॾे वया गलन जे मिट्टीअ खे सुंघंदा हुयासीं मिट्टीअ मां खुशबू ईंदी हुई यकीन थींदो हो त मुंहिंजा महबूब हिन पासे वया आहिनि जे कदमन जे नालैन लगण सां मिट्टीअ में अल्लाह खुशबू पैदा करे उहो मुस्तफा फरमाए त मूंखे खुशबू अची रही आ कीअं पंहिंजे दीवाने खे मुंहिंजो हुजूर ज़ाहिर करे रहियो आ सहाबा के या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो केर खुश नसीब आ कॾहिं आयो आ मुस्तफा फरमाए आयो कोन्हे पर दूर बि नाहे आयो कोने हुजूर फरमायो गाल खुटाया हुजूर फरमायो उन जो रंग हिया
उन जो कद ही आ, उन जो अंदाज ही आ, हीअं ॾाचू चारींदो आ। मुझे करीम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो उन जी ही निशानी नंढड़ो हुयो, उनखे जेके बीमारी थींदी आ गोढ़नि जी, उनखे तव्हां सां लाखड़ो चऊं या माता जेके भी तव्हां सां नाला ॾियो, उन वक्त में जेको नालो हुयो उहा उनखे बीमारी थी, उहे निशान उन जे जिस्म ते मौजूद। कसम थई पैदा कंदड़ रब जो जवाब ॾे, कॾहिं आयो भी कोने हुजूर जे दरबार में, कॾहिं मुस्तफ़ा सां मिलियो भी नाहे, सहाबा ॾिठो भी नाहे, पर मुंहिंजो मुस्तफ़ा उनखे त सुञाणे थो, उन जे जिस्म जे निशाननि खे भी मुंहिंजो मुस्तफ़ा सुञाणे थो। मुझे मुस्तफ़ा खां कुझु न आहे, तू मां भी मुझे मुस्तफ़ा खां कुझु न आहियूं, पर यार जंहिं ॾिन तोखे असांखे इहो यकीन थी वञे त